अस्सलाम वालेकुम वीवर्स, मां आहियां परविशा मेमन, लेक्चरर इन मैथमेटिक्स जबाना नवाज़ यूट्यूब चैनल जे तरफ़ां 20 जो पेपर जेको टेस्ट पेपर आयो हुयो अॼु असां उहो हल कंदासीं। सो उन जो क्वेश्चन नंबर 1 आहे द वैल्यू ऑफ अननोन प्रोपोर्शन। तव्हांखे वैल्यू मालूम करणो आहे कंहिंजो हिकिड़े प्रोपोर्शन लफ़्ज़ जी माना मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त रेशो जी माना आहे निस्बत ऐं प्रोपोर्शन लफ़्ज़ जी माना आहे तनासिब। द वैल्यू ऑफ अननोन प्रोपोर्शन चए थो त जेको ॼाणींदड़ या अणख़बर तनासिब जी तव्हां वैल्यू मालूम कयो, उहो आहे 4:16 प्रोपोर्शन क्वेश्चन मार्क रेशो 12 विल बी डैश। त हाणे असांजा जेके ऑप्शन आहिनि, ऑप्शन ए आहे 3, बी आहे 4, सी आहे 16, डी आहे 48। त हाणे असां पहिरीं ॾिसंदासीं त 4 ऐं 16 में केतिरो डिफरेंस आहे। माना 4 जो जेको चोथों आहे उहो आहे 16। त हाणे जेको 12 आहे उनजो जेको 4 सां मल्टीप्लाई कंदासीं या चोथों आहे उहो आहे 48। 12 4 द 48। त असांजो जेको सही ऑप्शन थींदो उहो आहे डी 48। त असांखे जेको पंहिंजो मिलंदो त अननोन जेको प्रोपोर्शन आहे उहो आहे 48। ऐं हाणे क्वेश्चन नंबर 2 जे तरफ़ हलूं था त द कॉस्ट ऑफ 9 बुक्स इज़ 198। 9 किताब असांखे 198 रुपयनि में मिलनि था, मतिलबु 9 किताब। हाणे असां पहिरीं क़ीमत मालूम कंदासीं त हिकिड़े किताब जी क़ीमत छा आहे। हीअ त असांखे 9 किताबनि जी 198 रुपया आहे। त हाणे असां 198 खे या 198 खे 4 सां डिवाइड कंदासीं 9 सां। त 9 1 द 9, 9 2 द 18, 2 टाइम लॻी। वरी असां 19 मां 18 माइनस कंदासीं त 1 बचो, वरी असां 8 लाहींदासीं त 18, 2 9 द 18। मतिलबु असांखे हिकिड़े किताब जी जेकी क़ीमत मिली उहा थी 22 रुपया। त हाणे असां 22 रुपयनि खे मल्टीप्लाई कंदासीं कंहिंसां, द कॉस्ट ऑफ 12 बुक्स। असांखे 12 किताबनि जी क़ीमत मालूम करणी आहे। त हाणे असां 22 खे मल्टीप्लाई कंदासीं कंहिंसां, 12 सां। त उहो उनजो आंसर छा थींदो, 264। त ऑप्शन आहे ए 22, बी आहे 264, सी आहे 300 ऐं डी आहे 334। त असांजो जेको ऑप्शन सही ऑप्शन आहे उहो बी आहे 264। त हाणे क्वेश्चन नंबर 3 जे तरफ़ हलूं था त 135% कैन बी रिटन एज डैश इन डेसिमल फ्रैक्शन। चए थो 135% कीअं थी लिखिजी सघिजे डेसिमल फ्रैक्शन में। त हाणे असां 135 खे डिवाइड कंदासीं कंहिंसां, 100 सां। त 100 जी टेबल 135 ते 1 टाइम, बाक़ी 0.3 बची। त असां उनखे 0 ऐं 135। ऑप्शन नंबर ए आहे 0.135, बी आहे 1.35, सी आहे 13.5 ऐं डी आहे 135.0। त इन जो जेको असांजो सही ऑप्शन आहे उहो छा आहे 1.35। हाणे क्वेश्चन नंबर 4 आहे इफ समीशन ऑफ x इज इक्वल टू 100 एंड x इज इक्वल टू 10 देन n इज इक्वल टू डैश। ऑप्शन ए आहे 1000, बी आहे 100, सी आहे 10 ऐं डी आहे 1। त हाणे समीशन ऑफ एक्स जो फार्मूला समीशन एक्स अपॉन एन। त हाणे असां छा कंदासीं, 100 खे 10 सां डिवाइड कंदासीं त 10 जी टेबल 10 1 द 10 ऐं 10 10 द 100। जेको सी ऑप्शन आहे 10 उहो असांजो करेक्ट ऑप्शन आहे। हाणे क्वेश्चन नंबर 5 आहे 2 पावर 9 मल्टीप्लाई बाय 2 पावर 11। त हाणे असां चवंदा आहियूं त बेस आर सेम। जेकॾहिं बुनियादु साॻियो आहे ॿिन्ही पासे त असां हिकिड़ो खणंदासीं ऐं पावर पाण में छा कंदासीं, जोड़। त 9 ऐं 11 छा थींदा 20, या 9 ऐं 11 इज़ 20। त 2 पावर 20 ए ऑप्शन आहे, बी ऑप्शन आहे 2 पावर 20, सी ऑप्शन आहे 2 पावर 99 ऐं डी ऑप्शन आहे 2 पावर 99। त इन जो जेको सही ऑप्शन आहे उहो आहे 2 पावर
20। हाणे आहे क्वेश्चन नंबर 6। इफ y minus 16 is equal to 12 then y is equal to, हाणे y minus 16 is equal to 12 जे माइनस जा 16 हेॾे असां आणींदासीं या शिफ्ट कंदासीं त प्लस जा थी वेंदा, त 12 में 16 प्लस कंदासीं त 28। त जेको y जो आंसर थींदो उहो छा थींदो 28। ऑप्शन ए आहे -18, ऑप्शन बी आहे -8, सी आहे 8, डी आहे 28। त ऑप्शन डी छा आहे 28 इज़ करेक्ट ऑप्शन। हाणे क्वेश्चन नंबर 7 आहे त ए पॉलीगॉन विथ 5 साइड मतिलबु जंहिंखे 5 कुंडू हुजनि उहो कहिड़ो सॾिबो। ऑप्शन ए आहे ऑक्टोगॉन, ऐं नंबर बी आहे पेंटागॉन, सी आहे हेक्सागॉन, ऐं डी आहे पैरेललोग्राम। मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त हेक्सागॉन 6 कुंडनि वारो, पेंटागॉन 5 वारो, ऐं ऑक्टागॉन 6 वारो, ऐं पैरेललोग्राम मीन्स पूरो विछोड़ जेको। हाणे इन जो जेको सही ऑप्शन आहे त 5 साइडुनि वारे जो छा थींदो पेंटागॉन वारे जो, त पेंटागॉन में 5 हूंदियूं आहिनि त चए थो पॉलीगॉन विथ 5 साइड जंहिंखे 5 कुंडू हुजनि त उहो छा सॾिबो पेंटागॉन। त ऑप्शन बी इज़ करेक्ट ऑप्शन। हाणे क्वेश्चन नंबर 8 आहे द कॉम्बिनेशन ऑफ 2 सेट्स इज़ कॉल्ड, मतिलबु यूनियन या मेलाप कंहिंजो किन बि ॿिनि सेटनि जो। ऑप्शन ए आहे सबसेट, बी आहे यूनियन, सी आहे इंटरसेक्शन, डी आहे नल सेट। त इन जो बी ऑप्शन करेक्ट ऑप्शन आहे त यूनियन सेट, किन बि ॿिनि सेटनि खे पाण में मिलाइजे थो, कंबाइन कजे थो त उन्हनि खे यूनियन सेट सॾिबो। हाणे आहे क्वेश्चन नंबर 9 द स्क्वायर रूट ऑफ 676 इज़ डैश। ऑप्शन ए आहे 4, 5, 6, 9, 7, 6, बी आहे 36, सी आहे 28, डी आहे 26। स्क्वायर रूट, स्क्वायर लफ़्ज़ जी माना छा आहे ॿियो मूल। ॿियो मूल असां कीअं फाइंड कंदासीं त हिकिड़ो त असां कैलकुलेटर ते मालूम कंदा आहियूं त 676 खे असां स्क्वायर रूट जी सिंबल ॾींदा आहियूं कैलकुलेटर ते, त असांखे पंहिंजो आंसर गेट थी वेंदो आहे। त या असां सवले तरीक़े सां 676 खे टोड़ींदासीं या 2 टाइम मल्टीप्लाई करे ॾिसंदासीं हिननि ऑप्शन्स मां। त हाणे 26 खे 26 सां मल्टीप्लाई था कयूं त उनजो आंसर छा थो अचे 676। त असांजो जेको करेक्ट ऑप्शन आहे उहो छा आहे डी 26। हाणे क्वेश्चन नंबर असांजो 10 आहे इफ़ 7 इज़ एडेड टू 3 टाइम्स, जेकॾहिं 7 असां जोड़ था कयूं कंहिंमें सर्टेन नंबर में, सर्टेन नंबर मीन्स के लेट सपोज में असां एक्स खणंदासीं त 3x + 7 इज़ इक्वल टू छा थींदो द रिज़ल्ट इज़ 22 इज़ इक्वल टू 20 द नंबर विल बी। हाणे चए थो त जेकॾहिं असां 7 इज़ एडेड टू 3 टाइम्स 3x + 7 इज़ इक्वल टू 22। त हाणे असां पहिरीं 3x + 7, हाणे 22 मां 7 असां माइनस कंदासीं त बचंदा 15 त 3x इज़ इक्वल टू 15। वरी जेकॾहिं असांखे x मालूम करणी आहे त इक्वेलिटी जी सिंबल आहे त 5 हुनजे डिवाइड में थी वेंदो 15 जे, और 3 डिवाइड थींदो 15 जे, त 3 × 1 = 3 ऐं 5 × 3 = 15। त असांजो जेको करेक्ट ऑप्शन आहे उहो छा आहे ए 5, बी आहे 10, सी आहे 15, डी आहे 29। त करेक्ट ऑप्शन असांजो छा आहे ए। हाणे इहे क्वेश्चन 10 कंप्लीट थिया। हाणे आहे पिक आउट ट्रू और फॉल्स। त क्वेश्चन नंबर 11 खां वठी आहे ट्रू और फॉल्स। हाणे क्वेश्चन नंबर 11 आहे 0 इज़ एन एडिटिव आइडेंटिटी, मतिलबु असांजे पुछे थो त 0 असां कंहिं बि हुन में प्लस कंदासीं त 0 पाण ख़तमु थींदो, बाक़ी असांखे नंबर हासिलु थींदो या गेन थींदो। त 0 असांजी छा आहे एडिटिव, एडिशन में एडिटिव आइडेंटिटी आहे, उनजो नालो हूंदो आहे एडिटिव आइडेंटिटी। त इहो ट्रू आहे, ए ऑप्शन आहे ट्रू, बी आहे फॉल्स। त इहो करेक्ट आंसर थींदो ट्रू। हाणे आहे क्वेश्चन नंबर 12 द स्क्वायर रूट ऑफ 900 इज़ 30। पुछे थो त स्क्वायर रूट 900 जो 30 आहे, ट्रू आहे या फॉल्स आहे, त ट्रू आहे। हाणे
Question number 13 na a minus 2 whole square is equal to a square plus 4a plus 4. It is a formula a minus b whole square. And square of the first term, a is the first term, b is the second term or last term. Square of the first term, same sign, twice means get 2. First term multiply by last term, always plus square of the last term. तो हिते असांखे a स्क्वायर, हाणे असांखे a माइनस 2 होल स्क्वायर आहे, त हाणे असांखे विच ते माइनस हुजणु घुरिजे, त a स्क्वायर माइनस 4a प्लस 4, त हिते असांजी प्लस आहे, त दिस स्टेटमेंट इज़ ट्रू आर दिस फार्मूला इज़ फॉल्स. त हाणे इहो असांजो फॉल्स आहे, छो जो हिते असांखे विच ते माइनस नाहे मिलियल. हाणे अचूं था क्वेश्चन नंबर 14 जे तरफ़. पार्ट ऑफ सरकमफ्रेंस ऑफ सर्किल. सर्किल लफ़्ज़ जी माना छा आहे? गोल. हाणे चए थो त कंहिंजो पार्ट ऑफ सरकमफ्रेंस ऑफ सर्किल, चए थो गोल जो जेको हिसो आहे इज़ कॉल्ड आर्क, उनखे आर्क चइबो आहे. हा, ट्रू. ए ऑप्शन आहे ट्रू ऐं बी आहे फॉल्स, त इन जो थींदो ट्रू. हाणे क्वेश्चन नंबर 15 आहे 7 पावर 5 डिवाइड 7 पावर 2 इज़ इक्वल टू 7 पावर 3. हाणे असां छा कंदासीं? 7 पावर सेम त रखंदासीं, हाणे डिवाइड जी फॉर्म में असां रखंदासीं जीअं अपान आहे 7 पावर 2. त जेकॾहिं असां 7 पावर 5 आहे, हीउ जेको मथे ईंदो त 5 मां 2 वेंदो त 3 थींदो, डिवाइड में रखंदासीं त इज़िकल टू 7 पावर 3. चए थो छा? जेकॾहिं असां डिवाइड वारे फॉर्म में रखंदासीं त इन जो आंसर 7 पावर 3 ईंदो, त इहो ट्रू आहे. ए ट्रू आहे, बी फॉल्स, त ट्रू आहे. हा, इहो ट्रू आहे. 5 मां 2 ईंदो त 3 बचंदो. हाणे आहे क्वेश्चन नंबर 16. द रेट ऑफ ज़कात इज़ 2 होल 1/2%. चए थो जेको असां ज़कात ॾींदा आहियूं उहो मतिलबु 2.5% या 2 होल 1/2 ॾींदा आहियूं पंहिंजे गॾु थियल माल जे या पंहिंजे जेके मिल्कियत जे हिसे मां. त इहो छा आहे? ट्रू आहे. क्वेश्चन नंबर 17 आहे द बेस ऑफ डेसिमल सिस्टम इज़ 5. त चए थो त तव्हां जेको बुनियादु रखंदा हो डेसिमल जे सिरिश्ते जो सिस्टम जो 5 न फॉल्स. ए आहे ट्रू, बी आहे फॉल्स, त इन जो जेको आंसर आहे उहो फॉल्स आहे. क्वेश्चन नंबर 18 आहे त मिडिल ब्रैकेट स्टार्ट 0 मिडिल ब्रैकेट इज़ अ नल सेट. नल सेट मां तव्हांखे पहिरीं ॿुधाए चुकी आहियां त ख़ाली सेट उहो हूंदा जंहिंमें को बि मेंबर न हुजे. त जेकॾहिं 0 ब्रैकेट्स में बंदि करे रखंदासीं त 0 इज़ एन एलिमेंट, त मतिलबु चवंदासीं त इन सेट में हिकिड़ो एलिमेंट आहे, उहो कहिड़ो आहे? 0. त मतिलबु इहो सेट नल सेट न थियो, त इहो आहे जेकी स्टेटमेंट आहे ग़लति आहे, त इहो फॉल्स आहे. हाणे क्वेश्चन नंबर 19 आहे वॉल्यूम ऑफ अ क्यूबाइड. क्यूबाइड इहो हूंदो आहे जंहिंखे 3 हुजनि कुंडूं. इज़ गिवन बाय. हाणे चए थो वी इज़ इक्वल लेंथ इंटू ब्रीथ इंटू हाइट. लेंथ मीन्स ड्रैग मल्टीप्लाई ब्रीथ वेकर या मोकर मल्टीप्लाई हाइट ऊचाई. त चए थो इहो जेको वॉल्यूम आहे उनजो जेको फार्मूलो आहे उहो इहो आहे लेंथ इंटू ब्रीथ इंटू हाइट. त ए ऑप्शन आहे ट्रू, बी आहे फॉल्स. त हाणे इन जो जेको ऑप्शन थींदो त हा इहो सही फार्मूला आहे, त ऑप्शन ए इज़ ट्रू. हाणे आहे क्वेश्चन नंबर 20 एंड द लास्ट क्वेश्चन. द simplest रेशो ऑफ 450 रेशो 360 इज़ 5:4. चवे थो त असां हल कंदासीं सिंपलेस्ट रेशो. रेशो लफ़्ज़ जी माना मां तव्हांखे पहिरीं ॿुधाए चुकी आहियां त रेशो लफ़्ज़ मीन्स निस्बत ऐं प्रोपोर्शन मीन्स तनासिब. त हाणे असां ईअं चई सघूं था त 0 0 में कैंसिल. असांखे ॿिन्ही नंबर्स ते हिकिड़ी टेबल लॻाइणी आहे. पोइ जेकॾहिं हिकिड़ी टेबल न लॻंदी त असां उन्हनि खे वधीक सिंप्लीफाई न कंदासीं, बाक़ी असांखे हिकिड़ी टेबल लॻाइणी आहे. हाणे 9 जी टेबल आहे 5 9 द 45 ऐं 4 9 द 36. त 0 0 में कैंसिल थी वियो ऐं 9 जी टेबल 45 ते 5 टाइम लॻी ऐं 36 ते 4 टाइम. त चए थो सिंपलेस्ट रेशो आहे 450 एंड रेशो
360 इज़ 5/4। छा इन्हनि खे असां सादी सूरत में आणियो आहे त असांजो इहो जवाबु आयो आहे 5/4। ए ऑप्शन आहे ट्रू, बी आहे फॉल्स। त असां चवंदासीं हा इहो ट्रू आहे। शबाना नवाज़ यूट्यूब चैनल जे तरफ़ां EAPST NTS क्वेश्चन पेपर हो जंहिंमें 20 सवाल हुया जेके मूं तव्हांखे ॿुधाया ऐं कुझु हल करे सम्झाया। हाणे असां अॻिते फर्दर 4 क्लास जी मैथमेटिक्स जो को टॉपिक खणंदासीं ऐं उन जे बारे में उन ते क्लास हलाईंदासीं। शबाना नवाज़ यूट्यूब चैनल जेकर सब्सक्राइब न कयो आहे त कंदा ऐं पंहिंजी राय ॾींदा ऐं कमेंट कंदा ऐं क्लास जेकर वणियो त उन ते कमेंट कंदा ऐं लाइक कंदा। उन सां गॾु अॼु जो क्लास कंप्लीट थियो। ओके, अल्लाह हाफ़िज़।